Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. हुकूमत PTI जे लॉन्ग मार्च के हर सूरत में रोकण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि सियासी कमेटी जे इजलास में PTI जे मार्च ऐं अमन अमान जो जाइज़ो, रियासती रिट ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न करण जो फ़ैसिलो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वेंदो। अमन अमान में रुख़नो विझंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। मार्च जे मौक़े ते कंहिं बि क़िस्म जे तशद्दुद या इश्तिहाल ते कानून हरकत में ईंदो। धरणनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ते मुकमल तौर अमल कयो वेंदो। इमरान ख़ान वफ़ाक़ में आइनी जंग हाराइण बाद KP हुकूमत जे वसीलनि सां इस्लामाबाद ते हमले आवर थी रहियो आहे। वफ़ाक़ी सरकार रियासती रिट जो भरपूर दिफ़ा कंदी। बचाव जे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त इमरान ख़ान जी ज़ाती एजेंडा पूरी थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि में जंगी कैफ़ियत सां मुल्की सलामती खे ख़तरो आहे। अहिड़ा ख़तरा पैदा कंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। धरणनि ऐं जलसनि बाबति सुप्रीम कोर्ट जा हुकुमनामा वाज़े आहिनि। सुप्रीम कोर्ट धरणा केस में ज़ाब्ता वाज़े करे चुकी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जा मार्च रोकण लाइ इम्कानी क़दमनि ख़िलाफ़ PTI जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनुल्लाह चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में ज़ाब्तनि ते अमल कयो वञे। दरख़्वास्त गुज़ार पहिरीं इंतज़ामिया खां इजाज़त वठे। अदालत आम हुकुमनामो जारी नथी करे सघे। PTI जे वकील चयो त मसइलो इजाज़त जो नाहे, कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। चीफ जस्टिस चयो त पुरअमन एहतिजाज तव्हांजो आइनी हक़ आहे। सुप्रीम कोर्ट आगा सिराज दुरानी जी ज़मानत वारे केस में गैर हाज़िरी ते वकील सलमान अकरम राजा ते ₹1 लख ॾंडु लॻाए छॾियो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस चयो त सलमान अकरम राजा जा दलील पुॼाणी ते पहुचण वारा हुआ, हू पेश छो न थियो आहे। मुआविन वकील ॿुधायो त सलमान अकरम राजा जा दलील तक़रीबन मुकमल थी विया हुआ। जस्टिस आयशा मलिक चयो त केस जी पुॼाणी वारे मरहले में वकील तब्दील करणु कीअं मुमकिन आहे। चीफ जस्टिस चयो त आगा सिराज दुरानी लातादाद ज़रई ज़मीन हुजण बावजूद 1999 ताईं हिकु घर ठारायो। 2008 खां पोइ हुन लामहदूद मिल्कियत कीअं ठाही। ऐं लाहौर में पसंद जो परणो कंदड़ कराची वासण दुआ ज़हरा KP मुंतकिल थियण जो इंकशाफ। सिंध हाई कोर्ट खे आगाही ॾींदे AIG कराची ऐं DIG CIA चयो त दुआ ज़हरा ऐं संदसि मुबैना मुड़ुस जा मोबाइल सिग्नल्स बालाकोट में लोकेट थिया, पर समूरा नंबर्स बंदि आहिनि। अदालत चयो त हेल ताईं सुञाणप कार्ड ब्लॉक थिया, नई का कार्रवाई थी आहे। तव्हां कस्टडी वठण जो वक़्तु विञाए छॾियो आहे, हाणे मोबाइल पोयां भॼी रहिया आहियो। घरू सेक्रेटरी खे दुआ ज़हरा खे हथु करण लाइ समूरनि सूबनि जी पुलिस खे हिदायतूं जारी करण जो हुकुम। दुआ ज़हरा खे 30 मई ते पेश करण जो हुकुम। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।